जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। खैरपुर कैंगरी तालुक़े जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ हैबत खान बिरोई में 13 घर भातियुनि जे ज़हरीलो खाधो खाइण वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। खैरपुर बारादी जतोई थाणे जी हद में ॻोठ हैबत खान बिरोई में गुलबेग बिरोई समेत 13 घर भातियुनि खे संदसि धीउ पसंदि जो परिणो न थियण ते प्रेमी सां गॾिजी ज़हर ॾेई क़तल कयो। DSP मलीर पातो जी प्रेस कॉन्फ्रेंस। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कयूं था न्यू मेहरान न्यूज़ के सिंध ब्यूरो चीफ मोहम्मद अली ख़ास केली खां। जी मोहम्मद अली, हिन नए रुख बाबत कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर 13 घर भातियुनि जे क़तल केस जा 2 मुख्य जवाबदार अमीर बख्श बिरोई असस पेरीमगा शाइस्ता बिरोई खे गिरफ़्तार करे सरकार पारां 2 नामालूम समेत 4 जवाबदारनि ते क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। खैरपुर मेडिकल रिपोर्ट में 13 घर भातियुनि खे ज़हर ॾेई क़तल करण जी तस्दीक कई वई हुई, जंहिंमें खैरपुर पुलिस घर भातियुनि खे जांच में शामिल करे जांच जो दायरो वधायो त मुलज़मान शाइस्ता बिरोई ऐं संदसि प्रेमी अमीर बख्श बिरोई 13 घर भातियुनि खे क़तल करण जो इतराफ़ करे वरितो आहे। वधीक जांच जारी आहे। जी 19 अगस्त ते हे केस अनऑफिशियली रिपोर्ट थींदो आहे त 9 माण्हुनि जी डेथ थिए थी ॻोठ हैबत बिरोई PS बारादी जतोई सब डिवीजन KT पीर वग़ैरह, जंहिंमें हिक ई घर जा माण्हू 9 माण्हुनि जी डेथ थींदी आहे। उन खां पोइ इहा डेथ इंटरवल सां थिए थी। 9 माण्हू उन खां पोइ आख़िरी डेथ थी आहे 2 माण्हुनि जी ऐं 2 माण्हू उन खां पहिरियों विच में थिया, यानी कि टोटल 13 माण्हू हिकिड़े ई घर जा 13 माण्हू आहिनि, उन्हनि जी डेथ थी आहे। शुरू में ये ॻाल्हि वञनि पियो त इहा डेथ जेका आहे तावीज़नि जे करे थी आहे, मुर्शिद जी बददुआ जे करे थी आहे या फूड पॉइज़निंग जे करे थी आहे, पर पुलिस पंहिंजी पेशावराना महारतुनि सां इन्वेस्टिगेशन टेक्निक सां पोस्टमार्टम करायो 2 डेड बॉडीज़ जो। 2 जेके माण्हू जेके मरी विया आख़िर उन जी डेड बॉडी जो पोस्टमार्टम थियो, उन जी रिपोर्ट्स मोकिलायूं डिफरेंट बॉडी पार्ट्स जूं, डिफरेंट क्राइम सीन तां शयूं प्रिजर्व करे। उहो जॾहिं रिज़ल्ट असांजे साम्हूं आयो त 2 जेके एलिमेंट इन सबस्टेंसेस उन रिपोर्ट में पॉजिटिव आया आहिनि, जंहिंजे करे इहा डेथ कॉज थी आहे। पोइ इन में असां प्राइम सस्पेक्ट्स अरेस्ट कया आहिनि, जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। हिकिड़े जो नालो अमीर बख्श आहे, ॿिए जो नालो शाइस्ता आहे। जॾहिं इन्हनि खां इंटरोगेशन थी आहे, इन्हनि ॿुधायो आहे त इहे हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि, इन्हनि जी शादी न पई थिए, इन्हनि जा वालिदैन राज़ी न हुया, त इहो इन्हनि खे मारण जो प्लान इन्हनि जोड़ियो आहे। पोइ हाणे इन्हनि खे थ्रेट कयो आहे पहिरियां ही सबस्टेंस, छो त इन्हनि जी डेथ जेका आहे जल्दी एट वंस न थी आहे। इहे डिफरेंट हॉस्पिटल्स में एडमिट कराया विया इन्हनि जे वरसा इन्हनि खे। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जीअं मेडिकल रिपोर्ट्स आयूं आहिनि असांजे साम्हूं, उन्हनि मां इहा शइ वाज़िह थी आहे त इन्हनि जी डेथ जेका आहे नेचुरल न आहे, बल्कि इन्हनि खे ज़हर ॾेई इन्हनि खे इन्हनि सबस्टेंस जे ज़रिए मारियो वियो आहे। शुक्रिया।